अॼु हुयो पितरनि जो आख़िरी ॾींहुं, जेके असां चवंदा आहियूं वॾी उमास। हूअं त असांजा सॼा पितर बद्रीनाथ हली विया आहिनि। इन लाइ असां ॾाढे सिंपल वे में अॼु उमास ॾींहुं बसि हिकिड़ी न्याणी खाराईसि। तिथ ते असां न्याणी न खाराईंदा आहियूं, बसि तिथ ते असां घर जे ॿाहिरि न्याणी खे फल ॾींदा आहियूं। चांवर न कयासीं छोकी असांखे ब्राह्मण मना कयो। दाल पूड़ी फुल्को भाॼी ऐं फल ॾिनोसीं ऐं खीर ऐं सीरो। शाम जो ॾीए जी तयारी कईसीं। सभिनि खां पहिरियों हे छेणो तुरसो खणी करे लेपबो आहे। इन खां पोइ वरी ॾीए जी तयारी असां पहिरियों ई करे रखीसि। हिकदमि सुकल अटो खणी करे सुके अटे मां असां चौमुखो ॾीओ ॿारींदा आहियूं। जंहिंजा पितर बद्रीनाथ हली वेंदा आहिनि उहे चौमुखो ॾीओ ॿारींदा आहिनि। ऐं इहो जेको फुल्को आहे, इहो जेॾीमहिल मां न्याणीअ जो फुल्का पचाया त आख़िरी फुल्को मां तए ते रखी छॾियो ऐं उनखे पलटायो कान। ईअं इनखे अधु कचे पके फुल्के जे मथां ॾीओ रखियो वियो। छेणो जेको थोरो सो सुकी वियो, उन जे मथां लेपे जे मथां आटण थोरो सो छिड़कियोसीं। ॾीओ हमेशह उते ॿारिबो आहे जंहिं स्थान ते न्याणीअ खे न्याणी खाराइबी आहे। उते चाहे तव्हां चौमुखो ॾीओ हुजे, हिकु मुखो हुजे या जेको बि तव्हां ॿारींदा हुजो, इहो उते ई ॿारिबो आहे। ॾीओ 5 खां 6 जे विच में ॿारे वठिबो आहे। घर जा सभई मर्द जाइफ़ियूं वॾनि जा पेरे पई करे आसीस वठंदियूं आहिनि ऐं ईअं ई असां इहो ॾीओ नदीअ में परवान करे पितरनि खे मोकिलाईंदा आहियूं ऐं उन खां पोइ ॾीए वारी जॻह ते पाणीअ जी बाल्टी हारे छॾियूं।